अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध अजरक ने ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। तव्हांखे ॾारकी मां ख़बर ॿुधण ॾारकी ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन जो उहिदेदार ऐं प्राइवेट स्कूल जे प्रिंसिपल, प्राइवेट स्कूल जे उस्ताद जो ॾारकी प्रेस क्लब अॻियां एहतजाज। ॾारकी ऑल प्राइवेट स्कूल एसोसिएशन जे उहिदेदार ऐं स्कूल मालिकनि उस्ताद ॾारकी प्रेस क्लब अॻियां रैली कढी सख़्तु एहतजाज कयो। रैली जे अॻुवान ज़िला सदर API नदीम मलिक करे रहियो हो, जॾहिं त उनखां अलावा आरिफ हुसैन जट, नूर नबी आरन, अख्तर अली पिताफ़ी, हाफ़िज़ मुनीर अहमद, अला वधायो मलक, अब्दुल्ला बख्श राजड़ी, आसिफ अली शेख, सदाम हुसैन अब्रो ऐं ॿियनि उस्तादनि एहतजाज शिकार करायो। अॻुवाननि जो चवणु हो त बंदि समूरा स्कूल खोलाया वञनि। हिननि वधीक चयो त तालीम दुश्मनी पॉलिसी असांखे हुकूमत जी मंज़ूर नाहे। स्कूल खोलियो, तालीम बचायो। हिननि जो वधीक चवणु हो त गवर्नमेंट SOPs ते अमल करनि त जीअं ॿारनि जी तालीम वरी ॿीहर बहाल थी सघे। जेके लोअर फैमिलियूं आहिनि उहे हाणे आख़िरी साह पयूं खणनि। उन्हनि खे बचायो वञे जीअं उहे ॿीहर पंहिंजे पेरनि ते बीह सघनि, जीअं मुल्क क़ौम जी तरक़ी लाइ पंहिंजो किरदारु अदा करे सघनि। वधीक चयो त अगरि स्कूल न खोलण ॾिना विया त असां स्कूलनि खे बाहियूं ॾेई को ॿियो कारोबार कंदासीं। ज़रूरत पई त वज़ीर हाउस जे अॻियां एहतजाज कंदासीं, छो जो वज़ीर तालीम खे तालीम जी अहमियत जो को अंदाज़ो नाहे। ख़ुदा स्कूल खोलिया वञनि असां ते ऐं असांजे बचनि ते ज़ुल्म न कयो वञे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।